नाइंसाफ़ी आहे त हिकिड़ो मासूम ॿारड़ो जेको आहे सो कबूतर जी ॻाल्हि तां सिविलियन माण्हू जेका खणी घर में वञी तशदुद करे वरी पोइ पुलिस के जेका पैसा खाराए ऐं उनखे थाणे ते तशदुद कराए ऐं क़तल करे छॾे। SHO जी नाअहली आहे त कोर्ट खां मथां कानून खां मथां कदम खणी पंहिंजे थाणे ते पंहिंजी कोर्ट लॻाई अथसि ऐं उन ते जेको आहे एतिरो तशदुद कयो अथसि जो मासूम ॿारड़ो क़तल थी वियो आहे ऐं उनखे लाश जेको आहे वारसनि खे ॾियण बजाए सर्द खाने मोकिले छॾियो अथसि ऐं मालिकनि खे चवे थो वारसनि खे त सर्द खाने मां वञी लाश वसूल कयो। ही SHO जी खुलियल दहशतगर्दी आहे। हिकिड़ो मासूम लाड़काने वासी शहरी बेगुनाह क़तल कयो अथसि। असां जेको आहे सो इंतज़ामिया खां मुतालबो था करियूं, आला अदालत खां मुतालबो था करियूं त SHO खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे जंहिं जेको आहे साहिल सोलंकीअ जो क़तल कयो आहे। उन खां पोइ जेको आहे सो अली हसन कैरी ऐं उनजे पुटनि ते FIR कटी वञे ऐं मासूम जेको आहे सो शहीद जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। न त जेको आहे सो असां सभु जेके बि आहियूं लाड़काने वासी समाजी शऊर रखंदड़, सियासी समाजी सोच रखंदड़ ऐं जेको आहे सो क़ौमी शऊर रखंदड़ माण्हू असां हिन सां गॾु आहियूं ऐं जेसि ताईं जेको आहे हिननि खे इंसाफ़ न मिलंदो असां हिननि सां धरणे में गॾु हूंदासीं। हिते चवंदा ॿिए हंधि चवंदा असां जेको आहे सो धरणे में हिननि सां कंटिन्यू कंदासीं पर जेको आहे सो शहीद खे इंसाफ़ ॾियारे रहंदासीं।